अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि। उम्मीद कयां थो तव्हां सभु ख़ुशि हूंदो। जीअं त तव्हांखे ख़बर हूंदी त कुझु ॾींहं पहिरीं सिंध जो मशहूरु ऐं सिंध जो सूफ़ी रागी सोडल फ़क़ीर लगारी असांजे विच में नाहे रहियो। ऐं अव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त कुझु साल पहिरीं सोडल फ़क़ीर लगारी जो नौजवान फ़र्ज़ंद ही जहान छॾे हलियो वियो ऐं उनखां पोइ सोडल फ़क़ीर लगारी अज़ियतनि वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर हुयो। तमामु घणे तकलीफ़ुनि में हुयो, जंहिंमें कुझु फ़नकारनि हेल्प बि कई ऐं कुझु फ़नकारनि सार बि लधी ऐं आख़िरकार पंहिंजे पुट जे विछोड़े खां पोइ सोडल फ़क़ीर लगारी बि ही जहान छॾे वियो। ही जहान छॾण खां पोइ सोडल फ़क़ीर लगारी जे तॾे वटि कहिड़ा फ़नकार पहुता, कहिड़ा कोन पहुता। त इंतिहाई ॾुख जी ख़बर आहे ऐं ॾुख जी ॻाल्हि आहे त सिंध जो हिकिड़ो अहिड़ो फ़नकार गुज़ारे वञे ऐं उन ते सिंध जा फ़नकार तॾे ते बि न अचनि, हिकिड़ी सोचण जहिड़ी ॻाल्हि आहे। त अव्हांखे ॿुधाईंदो हलां त सोडल फ़क़ीर लगारी जे तॾे ते सिर्फ़ु चंद फ़नकार आया आहिनि जिन जो आऊं हिन वीडियो में ज़िक्र कंदुसि। उन्हनि फ़नकारनि में पहिरें नंबर ते ग़ुलाम हुसैन उमराणी आयो, ॿिएं नंबर ते इरशाद जागीराणी, टीं नंबर ते रऊफ़ मंगसी। बाक़ी त जेके बि सिंध जा फ़नकार आहिनि उहे कोन आया। तव्हांखे त ख़बर आहे सिंध जा कहिड़ा कहिड़ा मशहूरु फ़नकार आहिनि। ऐं उनखां हिकिड़ी अहम ॻाल्हि बि तव्हांखे ॿुधाईंदो हलां त भला सिंध जे फ़नकारनि खे छॾियो पर मोरे जा जेके फ़नकार आहिनि उहे बि न पहुता। सोडल फ़क़ीर लगारी जो तालुक़ बि मोरो शहर सां आहे, त उहे फ़नकार बि कोन पहुता। उन्हनि फ़नकारनि जो आऊं हिन वीडियो में ज़िक्र कोन थो करियां। बहरहाल जिन खे ख़बर हूंदी या जेकी फ़नकारनि खे ॿुधंदा हूंदा उन्हनि खे ख़बर हूंदी त मोरो शहर जा कहिड़ा फ़नकार आहिनि। त वीवर्स इंतिहाई माना अफ़सोस जी ॻाल्हि आहे त तॾे ते बि न पहुचणु, ॿिया माण्हू न पहुचनि मसइलो न आहे, पर फ़नकार जिन जी फील्ड आहे उहे उन्हनि खे पहुचणु खपे हा।